सेनेटर कृष्णा कुमारी पंहिंजे 1 महीने जी पघार कोरोना वायरस इमरजेंसी फंड में ॾियण जो ऐलान कयो आहे। पंहिंजे बयान में सेनेटर कृष्णा कुमारी चयो त मुल्क ॾुखियनि हालतनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। हिन वक़्तु असांखे रंग नस्ल ऐं बिरादरियुनि खां मथां थी पंहिंजनि माण्हुनि सां बीहणो पवंदो। सेनेटर कृष्णा कुमारी वधीक चयो त सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह ऐं बिलावल भुट्टो सां गॾिजी कोरोना वायरस खे शिकस्त ॾींदासीं। कोरोना वायरस पूरी दुनिया में तबाही मचाए छॾी आहे। पाकिस्तान में भी वॾी तादाद में केसिस साम्हूं आया आहिनि। कुझु असांजे प्यारनि जूं फौतगियूं भी थी चुकियूं आहिनि। हीउ वक़्तु असां सभिनी खे गॾु थी बीहण जो आहे, न कि मज़हब बिरादरियूं ॾिसण जो आहे। असां सीएम सिंध सईद मुराद अली शाह साहब सां गॾु, चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब सां गॾु, गवर्नमेंट ऑफ सिंध सां गॾु ऐं गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान सां गॾु भी हिकु थी असांखे जदोजहद करणी आहे। कृष्णा कुमारी पंहिंजे 1 महीने जी पघार कोरोना वायरस इमरजेंसी फंड में ॾियण जो ऐलान कंदे चयो आहे त ॿियनि खे बि अॻिते अची पंहिंजनि माण्हुनि सां बीहण घुर्जे। असां सभिनी जो फर्ज़ आहे त पंहिंजो कंट्रीब्यूशन विझूं ऐं गवर्नमेंट जी सपोर्ट कयूं। सीएम साहब सिंध जी सपोर्ट कजे त मूं बि पंहिंजी 1 महीने जी पघार गवर्नमेंट ऑफ सिंध कोरोना वायरस इमरजेंसी फंड में ॾिनी आहे। मुंहिंजो गुज़ारो सिर्फ़ु पघार ते हूंदो आहे। 1 महीनो मुंहिंजे लाइ थोरो मुश्किल थींदो, लेकिन हिते ज़िंदगी ऐं मौत जो सवाल आहे। मूं पंहिंजे थरपारकर जे तरफ़ां, पंहिंजी बिरादरी जे तरफ़ां, पंहिंजे सिंध वासियुनि जे तरफ़ां हिकु नंढड़ी कोशिशि कई आहे पंहिंजे सिंध वासियुनि जे लाइ, पंहिंजे पाकिस्तान अवाम जे लाइ, त जेतिरो मुंहिंजो थी सघियो मूं पंहिंजो कंट्रीब्यूशन कयो आहे ऐं कोशिशि आहे त पंहिंजी बिरादरी जे लाइ, पंहिंजे अवाम जे लाइ जेतिरो थी सघे मूंसां उहा कयां। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk